कोहिस्तान के नौजवान समाजी साथी असांजे ADF के अगूणे सदर मोहतरम रमेश गुप्ता के अचन तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख्यालन जो इज़हार कनि। कोहिस्तान जा नौजवान कामरेड रमेश से नजर मिला के जिए हूँ घर एक रात कम जिए तो कमी सही यही बोते के मशलें जला के जिए हूँ। कोहिस्तान जा अजीम नौजवानों पालारी बरादरी बुरफत बरादरी मेमण बरादरी ऐं ॿियनि बरादरियुनि खां वास्तो रखंदड़ नौजवानों जिए सुन जिए कोहिस्तान जिए साईं जिए सिहत। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अहिड़ा प्रोग्राम थियण घुरिजनि पर अफ़सोस सां इहो थो चवणो पए त असांजी कोहिस्तान जी धरती खे ॾाहप जी ॾुकार वारी धरती करार ॾेई सघे थो। अहिड़ा प्रोग्राम जिते तमामु घटि था थियनि ऐं मोहतरम हसीन खासकली साहब ऐं शेख अब्दुल्ला खे वाकई जस थो ॾियां जेके हर दौर में हर ज़बान में हर मकान में अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहिया आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि मसइलनि जी त सिंध में खोड़ सारा मसइला आहिनि हिकिड़ा सतई ॿिया गैर सतई मसइला। सतई मसइला ठीक है नौकरियुनि जा मसइला आहिनि फलाणे जो माण्हू फलाणे खाने जो मसइलो फलाणे खाने जो मसइलो पर हींअर उन्हनि सतई मसइलनि जी ज़रूरत न आहे। हींअर सिंध में काफ़ी गैर सतई मसइला आहिनि जंहिंमें दारनि जी आबादकारी आहे। जेको मेन मसइलो आहे मूंखे हैरत थी थिए त छो असांजा मिनिस्टर साहब जेके 90% सिंधी आहिनि उहे छो पार्लियामेंट में नथा ॻाल्हाइनि सिंध असेंबली में नथा ॻाल्हाइनि त इहे जेके दारिया आहिनि पंजाब में नथा रहनि सरहद में नथा रहनि बलूचिस्तान में नथा रहनि आख़िर उन्हनि खे सिंध जी धरती छो आहे। हिकु दोस्त जटियाल साहब आयो जंहिं चयो रजिस्ट्रेशन आउं चवां थो रजिस्ट्रेशन बकवास आहे पॉलिटिक्स आहे सियासत आहे आम माण्हू सां धोखो आहे। जे पाकिस्तान जो आइन पढ़ियो हूंदो पाकिस्तान जे आइन में 73 जे आइन में रजिस्ट्रेशन जी का शिक ई न आहे। ही त तव्हां सां फ्रॉड पियो कयो वञे तव्हां सां धोखो पियो कयो वञे। पाकिस्तान जो आइन आहे उनमें लिखियलु आहे त हिकु सूबे मां ॿिए सूबे में माण्हू आसानी सां वञी सघे थो। असांजो 73 जो आइन त उन्हनि माण्हुनि खे इजाज़त थो ॾे त तव्हां सिंध में रही सघो था पर तव्हांखे हाणे मुर्सी करणी पवंदी। रजिस्ट्रेशन जी का गुंजाइश न आहे तव्हांखे पंहिंजी मुर्सी करणी पवंदी। ऐं हिन प्लेटफॉर्म तां मोहतरम बशीर खान कुरैशी खे जस थो ॾियां पंजाब साम्राज्य खे बलूचिस्तान खे इहो ॿुधायो आहे त सिंध 1947 में बर्दाश्त आहे हाणे सिंध बर्दाश्त न कंदी। ॻाल्हाइण पसंदि खे उनखां पोइ आओ हिन शेर खां पंहिंजे जॻह कंदुसि सदासत जी बात चवंदा रहियासीं दरिया मरगान चवंदा रहियासीं तव्हां केतिरो ई दॿायो धुतारियो असां राति खे राति चवंदा रहियासीं।